अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर असां टेलर जे दुकान ते बीठा आहियूं। उस्ताद अख्तियार सीलोड़ो साहब जितां उस्ताद गुलमुनीर गुल साहब भी कपड़ा सिबराईंदो आहे ऐं उस्ताद हींअर कपड़ा सिबराइण आयो आहे ऐं उस्ताद अख्तियार कटाई करे रहियो आहे उस्ताद जे कपड़नि जी। उस्ताद तव्हां घणे वक़्त खां उस्ताद अख्तियार खां कपड़ा सिबराईंदा आहियो? काफ़ी टाइम थी वियो आहे। अच्छा, ही लॉकडाउन दौरान जेका तव्हां ईद मल्हाए रहिया आहियो, कीअं सादगी सां पिया मल्हायो या कहिड़े तरीक़े सां मल्हाईंदो ईद उल अज़हा जेका आहे? इहो सिर्फ़ु मां हिकिड़े जो कमु न आहे, माना सभिनि दोस्तनि जो कमु आहे। कोशिशि करे सादगी सां मल्हायो ऐं मल्हाइण बि सादगी सां खपंदी आहे। अच्छा, कपिड़ा तव्हां अक्सर उस्ताद अख्तियार खां ई सिबराईंदा आहियो? अच्छा, जेके ही तव्हां ड्रामनि में फिल्मुनि में पाईंदा आहियो, तक़रीबन इहे कपिड़ा जेके उस्ताद ई सिबंदो आहे? जी उस्ताद ई सिबंदो। मां सम्झा तव्हांजो पर्सनल दर्जी आहे उस्ताद? उहो त काफ़ी टाइम खां माना उस्ताद जी माना हुनखे ख़बर आहे मुंहिंजी कटाई माना सुठे नमूने फिटिंग में करे रखी सघे थो पियो। बड़ी महिरबानी। असां ईंदासीं उस्ताद खां। अस्सलाम वालेकुम उस्ताद ख़ैर। वालेकुम अस्सलाम सही। उस्ताद तव्हां घणे वक़्त खां दर्ज को कमु कंदा आहियो? अच्छा उस्ताद, तव्हां जो ही ईद मुख़्तलिफ़ ईदूं ईंदियूं हूंदियूं, पर हीअ ईद कीअं रही आहे कम जे हवाले सां? कम जे हिसाब सां घटि आहे? हा, छो त लॉकडाउन मुसलसल रहियो आहे ऐं उहो कम न आहिनि बिल्कुलु। अच्छा, ॿियो तव्हां कुझु चवणु चाहींदव उस्ताद? उस्ताद गुलमुनी रहिया, तव्हां कपिड़ा सिबंदा आहियो, अक्सर तव्हां वटि उस्ताद ईंदो आहे ऐं माशाल्लाह ड्रामनि में तक़रीबन तारीफ़ थींदी आहे उस्ताद जे कपिड़नि जी। जी ऐं इहो घणे वक़्त खां उस्ताद जा कपिड़ा तव्हां सिबंदा आहियो? साईं जाको हितो असां आया आहियूं त उस्ताद जा सिबण शुरू थी विया आहियूं। अच्छा, पैसा त तव्हांखे ॾींदो आहे न उस्ताद पूरा? हा, पैसा पूरा ॾे। ठीकु आहे भाई। चांहि त पीअंदो हूंदो, चांहि जो शौक़ीन आहे उस्ताद? प्यार मोहबत आहे न, चांहि लिखी आहे। वॾी महिरबानी उस्ताद। हींअर असां उस्ताद अख्तियार जो वॾो फर्ज़ंद तारिक आहे। तारिक भाउ, तव्हां जो तजुर्बो केतिरे वक़्त खां आहे दर्ज के कम में? साईं मुंहिंजो वाल साहब आहे, जाको इहो आहे, मां बि हिन सां गॾु आहियां। अच्छा, जी बिल्कुलु। कीअं कहिड़े क़िस्म जा तव्हां कपिड़ा सिबंदा आहियो, जेके डिज़ाइनियूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं आहिनि उनमें? जेको अॼुकल्ह आम हले थो, जीअं शेरवानी आहे, जीअं कफ्तालर आहे, खसी गलो आहे। अच्छा, हा, जीअं की हलनि थियूं माना